दोस्तों अॼु जी ज़बरदस्त धमाकेदार अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी भाउरनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तों अॼु रिव्यू कंदासीं मेगा सुपर चिल पंहिंजावेरी, जंहिंजा अचण वारा एपिसोड ज़बरदस्त सनसनीखेज़ दिलचस्प थियण वारा आहिनि, छो त ड्रामो हिकु ज़बरदस्त धमाकेदार मोड़ ते पहुतो आहे। ड्रामे जे अचण वारे एपिसोडनि में तव्हांखे इहो ॾिसण वटां मिलंदो त हाणे जेको आहे 10 लाख जेका वरिता रूंडो उहो 2-3 ॾींहं मज़ाक़ कंदो। बहरहाल जाबर जेको आहे इहो इल्ज़ाम पंहिंजे भाउ जे मथां ॾियारे पाण खे फसाए वेठो आहे, चाकर ख़ान जी नज़रनि में अञा किराए वेठो आहे। हाणे इहो सिकू जेको आहे तव्हां ॾींदो वञी चाकर ख़ान खे त मूंखे हिसाब वठी ॾे, हिननि खां मुंहिंजी भेण छो बेइज़त थी आहे हिननि जे करे। अहिड़े हिसाब सां जाबर खे चाकर ख़ान ज़लीलो ख्वार कंदो, अहिड़ो सटको कुटको ॾींदो, अहिड़ो सिधो कंदो जो चाकर जूं रड़ियूं इन पाड़े जूं रड़ियूं राज ॿुधंदो। थी सघे थो तव्हां असां वटि बि जूं ताहूं पुॼनि। बहरहाल ड्रामो हाणे जीअं जीअं क़िस्ता अॻिते वधी रहियूं आहिनि तीअं तीअं ज़बरदस्त सनसनीखेज़ थी रहियूं आहिनि। ऐं दोस्तों अॼु जो वीडियो पुॻो पंहिंजी पुॼाणी ते। अगर तव्हांखे अपडेट सुठी लगे तो शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल के ज़रूर सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। ही अवांजो ही पंहिंजो चैनल आहे, हिन चैनल ते अवांखे बेहतरीन खां बेहतरीन अपडेट्स लगातार मिलदा अचनि था, अॻिते भी मिलदा ईंदा। जेतिरो थी सके हिनखे कमेंट कंदा ऐं अॻिते शेयर कंदा, व्हाट्सअप ग्रुपनि में लिंक शेयर कंदा।